माजिद साहब मुसलसल मुस्कुराए पियो अवां जे ॻाल्हियुनि ते। माजिद साहब जेका ही पूरी तारीख़ ॿुधाइनि पिया इब्राहिम साहब नज़रिया ज़रूरत खां वठी वरी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा हवाला बि ॾिना, त उते बि अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला पार्लियामेंट ई कंदी आहे। जेकॾहिं पाकिस्तान में इहो सभु कुझु थियो आहे या का नई ॻाल्हि न आहे, अव्हां जो व्यू पॉइंट उन ते मालूम कंदासीं। महिरबानी नसीर साईं। मुंहिंजे दोस्त जेका तारीख़ ॿुधायल आहे नेसेसिटी खां वठी जेको मां उन सां त बिल्कुलु इतफ़ाक़ थो कयां। पाकिस्तान जी हिकिड़ी जेका तारीख़ आहे उन तारीख़ में जुडिशल या असांजे कोर्टनि जो ख़ासि करे सुप्रीम कोर्ट जो इंतिहाई कंट्रोवर्शियल रोल रहियो आहे। उन्हनि जेको आहे उहो मार्शला खे बि जस्टिफाइड कयो आहे ऐं इवन परवेज़ मुशरफ खे जेको आहे सो वर्दी में इलेक्शन विढ़ण लाइ बि इजाज़त ॾिनी आहे। माना वाट नॉट, उन्हनि सभु कुझु कयो आहे। हुननि भुट्टे जहिड़े हिकिड़े अज़ीम लीडर खे एग्ज़ीक्यूट कयो आहे, फाई ॾिनी आहे। वाट नॉट मतिलबु जेके बि अहिड़ा कम जेके ख़ुदा कम हिन मुल्क में हिन मुल्क खे जेको आहे सो डिस्टेबलाइज़ करण में उन्हनि जो हिकिड़ो अहम किरदारु आहे, इन में को शक कोन्हे। हैविंग सेड दैट, मां इहो थो सम्झां त छा असां सम्झूं था त हीअ जेको हींअर जेका 26वीं आइनी तरमीम आई आहे, तव्हां सम्झो था त इहा तव्हां सम्झो था त इहो पार्लियामेंट कई आहे ऐं पार्लियामेंट जे माण्हुनि जी ख़्वाहिश ऐं सॼी ख़्वाहिश सां इहा थी आहे। आउं इहो नथो सम्झां। इहा बि उन्हनि ई माण्हुनि कई आहे जेके अहिड़े फ़ैसिला कया जिन्हनि खे पहिरीं 19 तरमीम सूट पे कयो ऐं हाणे उहे साॻा चवनि पिया इन 19 तरमीम खे रिवोक कयो। ऐं मां इहो ॿुधाईंदो थो हलां ऐं मूंखे ज़ाहिर आहे तव्हां असां सभु मीडिया सां तालुक़ु था रखूं, असां शयुनि खे ॾाढो क्लोज़ली ऑब्ज़र्व कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो मौलाना साहब जेको आहे उहो हिकु दफ़ा मीडिया ते ॻाल्हाईंदे उनखे जॾहिं पुछो पियो त कौन चाहता है ये 26 जेका 26वीं तरमीम में इसका ख्वाहिशमंद कौन है, हुन चयो त एक बड़ी शख़्सियत है। वरी हुन थोरो आयरनिकली ॻाल्हायो त उहो बड़ी शख़्सियत कोन है। वरी पंहिंजनि माण्हुनि खां पुछो पियो त उहो कोन है, त सभिनी खे ख़बर आहे त उहो कोन है। सो आउं सिर्फ़ु इहो चवणु पियो चाहियां त तव्हां ॾिठो हूंदो त वरी बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे सो सभ खां वधीक जेको आहे सो मौलाना जी तारीफ़ छो पियो करे, इन जे पुठियां वॾो बैकग्राउंड आहे। छो त मौलाना हिकिड़ो अहिड़े क़िस्म जूं तरमीमूं जेके आहिनि से डिलीट करायूं जंहिंजे पीपल्स पार्टी ख़िलाफ़ ह्यूमन राइट्स जा इशूज़ हुआ। उनखां सवाइ आर्मी कोर्ट हुई जेका चाहियो पिए हुन पंहिंजो मुस्लिम लीग नून ऐं उन्हनि जेके कंडीशन्स हुयूं उहे जेके उन्हनि में जेके एक्ट हुआ उहे मौलाना जे करे उहे इनफैक्ट पीपल्स पार्टी बि कोन पई चाहियो पर उहे डिलीट थी वियूं। सो उनजे करे हुन तमामु घणो उनखे ॿाॾायो पिए ऐं उनजी तारीफ़ पई कई। मां इहो चवंदो हलंदोसां जेका 26वीं आइनी तरमीम आहे उन में ख़ासि करे मूंखे ईअं थो लॻे दो के जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहे उहो अॻियां निर्वार थी साम्हूं आया आहिनि त हू कहिड़े क़िस्म जी हुन वटि लीडरशिप आहे, कहिड़े क़िस्म जो हुन वटि विजन आहे, उहो तमामु घणो जेको आहे सो उनखे पॉपुलरिटी मिली आहे। इन में को शक कोन्हे। पर इन जे बावजूदि आउं सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजे नज़रिए सां आउं सम्झां थो मुस्लिम लीग नून इस्तेमालु कयो आहे। मुस्लिम लीग नून खे सिर्फ़ु इहो फ़ाइदो थियो आहे त मुस्लिम लीग नून जी हाणे जेका हुकूमत आहे उहा मुस्तकम रहंदी, छो त अॻे थोरा उनखे ख़तरा हुआ। सो उनजे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ए सच तव्हां ॾिठो त मिलियो बि कुझु कोन्हे, छो त कोर्ट नाहे मिली असांखे। सिर्फ़ु हिकिड़ी तव्हांखे 5 माण्हुनि जी हिकिड़ी या 4 माण्हुनि जी हिकिड़ी बेंच मिली आहे। जॾहिं तव्हां 17 माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे इस्तेमालु करे सघिजे थो त 5 माण्हुनि खे बि आराम सां जेको आहे सो इस्तेमालु या यूज़ या पंहिंजे तरीक़े सां फ़ाइदा उहे अची सघनि था। सो इन में इलाही अहिड़ियूं कंडीशन्स आहिनि। पाण में अॻिते तव्हां सवाल कंदो मां उन ते बि हिकु ते ॻाल्हाए सघां थो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां भले असीं सभु जेके आहियूं उन ते ख़ुशि पिया थियूं या ख़ुशि थियण बि घुरिजे त पार्लियामेंट जी कामयाबी आहे, पर आउं सम्झां थो इहा हिकिड़ी हाइब्रिड निज़ाम जी कामयाबी आहे जेका पार्लियामेंट जी मूंखे नथी लॻे। पार्लियामेंट जे कानून सां ज़रूरु असां ख़ुशि त पंहिंजी जॻह ते, असांजो कमु आहे हुन ते ॻाल्हाइणु रिपोर्ट करणु। बाक़ी जेको तरीक़ेकार हो जीअं असां इंट्रो में ज़िक्र कयो मेंगल साहब जे मेंबरनि सां जेको कुझु थियो उहो न थियणु खपे हा। असां इंट्रो में चयो या जेके ॿिया 6 माण्हू आया कीअं आया उन ते बि ज़ाहिर आहे हिकिड़ी ख़दशा आहिनि।